हूअं त दुनिया जी मक़बूल कंपनी टेस्ला जूं गाॾियूं सिम कार्ड सपोर्ट सां हूंदियूं आहिनि ऐं कंपनी तरफ़ां ई इन्हनि गाॾियुनि में सिम ॾिनल आहे। इहे टेस्ला जी गाॾियुनि में लॻल सिम कार्ड कनेक्टिविटी लाइ हूंदो आहे, जंहिंसां अवां इंटरनेट इस्तेमालु करे सघो था ऐं इहा इंटरनेट ॿियनि नेटवर्क्स जी भेट में तेज़ तरीन हूंदी आहे, जंहिं ते अवां म्यूज़िक, मीडिया स्ट्रीमिंग ऐं लाइव प्रोग्राम ॾिसी सघो था। इहो हिकु प्रीमियम फीचर हूंदो आहे, जंहिंखे अवां वाईफाई हॉटस्पॉट लाइ बि इस्तेमालु करे सघो था। टेस्ला जी गाॾियुनि में टच स्क्रीन ऐप हूंदी आहे, जंहिंखे कनेक्शन लाइ सिम जी ज़रूरत हूंदी आहे। जेकॾहिं अवां जी गाॾी में सिम कार्ड न आहे त अव्हांखे इहो सिम कार्ड हासिल करे कार में लॻाइणो पवंदो आहे। पर टेस्ला जे मालिक एलोन मस्क हिकु हैरान कंदड़ दावा करे छॾी आहे। संदसि चवणु आहे त उहो हाणे अहिड़ी सिम आणे रहियो आहे जंहिंसां अव्हां जो फ़ोन सोलर तवानाई ते हलणु शुरू थी वेंदो, यानी ही सिम एतिरी ताक़तवर हूंदी जंहिंसां अव्हां जे फ़ोन खे चार्ज करण जी ज़रूरत न पवंदी ऐं इन सां फ़ोन शमसी तवानाई ते चार्ज थींदी। ख़्यालु रहे त टेस्ला जो सॼी दुनिया में तेज़ तरीन इंटरनेट फराहम करण जो बि इरादो आहे। इन मक़सद लाइ एलोन मस्क जी कंपनी जूं सैटेलाइट्स मुख़्तलिफ़ मुल्कनि में उॾामंदे बि नज़र अची चुकियूं आहिनि, जिन खे पाकिस्तान में बि ॾिठो वियो हो। हूअं त टेस्ला जी सिम जे हवाले सां किथे का ॼाण नाहे ॾिनी वई, पर एलोन मस्क पंहिंजे ट्वीट में इशारो ॾिनो आहे त हू वापेदारनि खे अहिड़ी सहूलियत ॾेई सघे थो। जेतोणीकि एलोन मस्क चरियाण लॻंदो आहे, पर हिन टेक्नोलॉजी जे मैदान में वॾी तरक़ी कई आहे ऐं हाणे संदसि कंपनी ख़लाई मिशन्स लाइ बि कमु कंदी आहे। नासा जहिड़ो इदारो बि एलोन मस्क जी कंपनी खां रॉकेट वठी इस्तेमालु कंदो आहे। एलोन मस्क ट्विटर जो मालिक बणजण खां पोइ वापेदारनि सां वधीक राब्ते में रहंदो आहे ऐं नयूं सलाहूं ॾींदो ऐं वठंदो रहंदो आहे। ॾिसणो आहे त हू हिन नई सिम जे हवाले सां मुस्तक़बिल में छा करे थो।